कुछ हुआ वो थियो प्लान ये न थियो तो बगैर प्लान से जो माखे बुधण में आयो जो हवाल माखे कल मिलिया तो बाबा इो तो प्लान से जो अमरा से पुछा करे भी दुकानदार को पुछा भी क्यों तो बाबा तो एतरा पैसा हुए काथे विया तो इहा गाल है तो जरूर प्लानिंग थियल ही ना उन्हनि जी और प्लानिंग भी इहा थियल जो वीडियो भी ॾिसूं था तो पुलिस वारे जी जो बदू फासे थी उन में भी वो सिद्धो अचे तो उनके मार अगर उनके पोयों अकल न ॾियनि उनजे पंहिंजनि तो मारे वञी पोइ मोटे आहे ईअं न मोटे आहे प्रॉपर प्लानिंग सां आयासीं त जहिड़ो बि थींदो त विढ़ंदासीं बि ऐं फुर बि करे वेंदासीं बिल्कुलु मां एसपी साहब सां असां कल्ह बि ॻाल्हायोसीं अॼु बि ॻाल्हायोसीं वरी एसपी साहब अॼु तव्हां ॾे आयो बि हुयो 5 ॾींहंनि जी मोकल घुरी थी मां माण्हू जेका आहिनि उहो शिनाख़्त करी थी वई आहे त केरु हुया हाणे रुगी 5 ॾींहं असांखे ॾियो त असां गिरफ़्तारी कयूं हाणे असांखे ॿुधाए नथो त केरु आहिनि मथां इन करे त उहो भॼी वञनि या केरु उन्हनि खे काॾों ख़बर पए त उहो पंहिंजा टपड़ ॿधी हलिया वञनि इन जे करे वरी 5 ॾींहं असां ॾिनऊं अथऊं 5 ॾींहं अगरि 5 ॾींहंनि में नथो थिए त असां आवाम सां गॾु आहियूं हिते वेहंदासीं बिल्कुलु वेहंदासीं। अच्छा एसएसपी कमर शदाल गुज़िरियल ॾींहुं जीअं वाक़ियो थियो समूरो शहर बंदि थी वियो कल्ह बि एसपी न आयो अॼु उन खां बाद 24 कलाकनि बाद आयो हिन वक़्त ताईं जेके फुर थी आहे त उन्हनि जो FIR दाख़िल हिन महिल ताईं न थी आहे त तव्हां छा था सम्झो त 5 ॾींहंनि में पुलिस ट्रेस आउट करे सघंदी जवाबदार बकौल पुलिस जे असां ट्रेस आउट करे विया आहियूं जेको हाणे 5 ॾींहं आहिनि हुन असांखे गिरफ़्तारी करणी आहे हाणे जेसि ताणी उहो पुलिस जी कार्रवाई आहे पंहिंजी इंक्वायरी कंदी जंहिं नमूने पोइ उन हिसाब सां पंहिंजो FIR कटे थी जे अगरि 5 ॾींहंनि में पुलिस कार्रवाई नथी करे त तव्हांजो छा फ़ैसिलो आहे? असांजो फ़ैसिलो आवाम सां हूंदो जेको बि फ़ैसिलो आवाम जो हूंदो असां आवाम सां गॾु वेठा हूंदासीं।